बरसातुनि खां पोइ बलोचिस्तान जो पानी सिंध में दाख़िल, केन शाहवासी ख़ौफ़ में मुब्तला। इरिगेशन अमलो ऐं चूंडियल नुमाइंदा ग़ाइब। इन हवाले सां वधीक ॾिसूं था केन शाह मां। सीएन न्यूज़ जे रिपोर्टर दिलावर गाडीअ जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु बलोचिस्तान जे कच्ची पुल ते बीठा आहियूं। हिते जेके पाणी जा वाकुरा आया आहिनि ऐं बरसाती जेके नदियूं नालियूं जेके खीरसर जे पहाड़नि खां वही आयूं आहिनि, जेको हिते हिन वक़्तु मौजूदा पाणी हले पियो ऐं बलोचिस्तान जो आयो आहे ऐं हितां जे माण्हुनि खां पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे। तव्हां बि मां बोर्ड में बि कमु कयो 2022 जी में, हिन पाणी जी सूरत हाल तव्हां छा था सम्झो? ॾिसो, जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा ईमानदारी सां कमु कंदा त हीउ पाणी कुझु बि कोन्हे। बाक़ी जेकॾहिं बेईमानी हुननि खे कमाइण जो सिस्टम आहे त पोइ ॿोड़ींदा कहिड़े बि सूरत में। बाक़ी पाणी कुझु बि न, 3-4 फुट कहिड़ो पाणी आहे। 2022 में 19 सां 20 फुट पाणी हुयो। हीउ पाणी जे आॾो कुझु बि न ई पाणी खे जेको आहे सो पोयों पीछो आहे, पीछो टुटी चुको आहे, छिगल पाणी आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ हीउ पाणी निकिरी वेंदो मथां ऊपर अचंदो, वरी उहो बि अगरि पाणी खे रस्तो ॾींदा असांजा जेको आहे धंधोड़ी MP MNA पाणी खे सही रस्तो ॾींदा त कोन्हे। बाक़ी हिकिड़ो हथरादो बोर्ड कराइणु चाहिनि बंधनि ते पाणी गॾु करे असांजा MP MNA, त उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। बाक़ी अहिड़ो को बोर्ड जो ख़दशो कोन्हे। ऐं हितां जा कंबर शहदाद कोट ज़िले जा माण्हू कच्ची पुल ते जेके रहाकू आहिनि माण्हू तमामु तकलीफ़ में आहिनि। हितां जा नवाब नादर मक्सी साहब बि उनजी मालिकी नथो करे ऐं DC कंबर शहदाद कोट बि मालिकी नथो करे। त बाक़ी भूलान जो पाणी आहे उहो 2-3 ॾींहंनि में हिते चवनि था पुॼंदो, पोइ उन जी माप जी ख़बर न आहे त केतिरो हाला कंदो। हीउ पाणी निकिरी वेंदो, उहो बि ख़ैरियत सां निकिरी वेंदो। असांजो रस्तो सफ़ा बंदि लॻो पियो आहे, मथे सवें घर सफ़ा गैराबाद लॻा पिया आहिनि। का शइ रस्तो जी सहूलियत न आहे, कमु बि सफ़ा थोरो आहे। इंजीनियर एजिया MP असांजा सभु ॾिसी आहे, पाण में रांदियूं खेॾंदा था वञनि, इंजाव कंदा था वञनि। असांजा वॾा सभु असां आज़ार में लॻा पिया आहियूं। होॾे का सिस्टम ई कोन्हे, कुझु बि न आहे। कमु कहिड़ो आहे, 5 ॾींहंनि जो छा 2 ॾींहंनि जो बि कमु न आहे। हे कनि त हुननि जो कुझु बि कोन्हे। वतन था पाणी खे होॾे फेराईंदा त वरी माण्हू परेशान थियनि, छा कनि। कंहिं शइ जी असांखे सहूलियत का शइ बि कोन्हे। लखे घर माना बर्बाद लॻा पिया आहिनि। को शहर ॾे को रस्तो ई को माना प्रोग्राम ई कोन्हे का शइ बि। कच्ची पुल ते जॾहिं असां पहुतासीं, पाणी ॾिठोसीं, पाणी जा मंज़र बि ॾिठासीं। पाणी हितां जे मक़ामी माण्हुनि जो चवण बि आहे ऐं असां ॾिठो बि आहे, छो जो हितां जे माण्हुनि जेका लंघ कई आहे उन्हनि खे पाणी चेल ताईं अचे थो। पर पाणी जी पखेड़ जेका आहे उहा 10 किलोमीटरनि ताईं ॿुधाई वञे थी। पाणी जी पखेड़ 10 किलोमीटरनि ताईं आहे। पाणी जो जेको क़द आहे उहो माना 3 खां 3.5 फुट ताईं थी सघे थो, किथे 3, किथे 4, किथे हेठि, माना मथे न आहे। हीउ पाणी इंशाअल्लाह ताला ख़ैर आफ़ियत सां गुज़र कंदो, बचाबंद जे कच्छ सां ई हलियो वेंदो। अगरि अलाह साईं रहीम आहे, उन चाहियो त ख़ैर सां पाणी हलियो वेंदो आहे। बाक़ी हाणे पोयां जेको चवनि था पाणी आहे उहो 2-3-4 ॾींहंनि खां पोइ ईंदो, उहो बोलान जो पाणी आहे, उहो थोरो सवायो आहे। पर हीउ पाणी गुज़री वेंदो न, त हू पाणी अची वेंदो, उहो बि ख़ैरनि सां गुज़री वेंदो। चवण जो मक़सदु इहो आहे, पाणी ज़रूरु आहे, पर असांखे ख़ौफ़ज़दा थियणो बि न आहे, असांखे ख़ौफ़ बि न आहे। हिन पाणी में को बि अहिड़ो ख़तरो न आहे जंहिंसां ख़ैरपुरनाथन शाह जा बहराड़ी इलाइक़ा या मेहड़ जा या पंहिंजो जोही जा ॿुॾनि, उहो इंशाअल्लाह ताला कोन ॿुधंदा। पर बंधनि जी मज़बूती ज़रूरी आहे, बंधनि में चौकस रहणु ज़रूरी आहे। इरिगेशन अमलो उते पहुचे, उते जेको आहे सो पंहिंजियूं मशीनरियूं हाणे अवाम खे ड्रेजारनि खां बचाइनि। अवाम खे मां हींअर चवां थो, ख़ौफ़ज़दा तव्हां न थियो। हीउ पाणी थोरो आहे, नॉर्मल आहे। हीउ काछे वारनि जे लाइ पाणी हीउ लाभाइतो साबित थींदो। जी नाज़रीन, हितां जे माण्हुनि जो तव्हां वीचार ॿुधा त हीउ पाणी एतिरो ख़तरनाक न आहे। जेकॾहिं हिन खे रस्तो ॾिनो वियो त हे बलछोर झील ताईं ख़ैर सां पहुची वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु दिलावर गाडी, CLC न्यूज़। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची